हाक वहंदो हाकड़ो भजंदी बंध अरोड़ बेह मच्छी ऐं लोढ़ समय वींदा सूखड़ी। दोस्तों, चौथी सदी हिजरीअ में सिंधु दरियाउ हाकड़े वटां वहंदो हो। जॾहिं अरोड़ वटां मथस बंध ॿधाऊं त रुख मटाए वियो। हाणे बजाए हाकड़े वारे पासे खां वहण जे ठट्टे वारे पासे ॾांहुं वहण लॻो। दरियाह जे रुख मटाइण सबबां दरियाह जे पाणीअ ते थींदड़ समूरियूं रौनकूं ओॾांहुं फिरी वयूं। ख़ासि तौर ते बेह मच्छी ऐं लोढ़ वग़ैरह हाणे ठट्टे तरफ़ बि थियण लॻा। अॻे उहे अरोड़ वारनि वटां तोहफ़े तौर मिलंदा रहिया, जंहिं करे मोट में पाण बि अरोड़ वारनि जी ख़ातिर तवाज़ो कंदा हुआ। दरिया जे रुख मटाइण सबबां अरोड़ वारनि जी ख़ातिर तवाज़ो में घटिताई अची वई। इन करे इन बैत अंदरि पेशगोई तौर ते चयो वियो आहे त शाल अरोड़ जो बंद टुटंदो ऐं दरिया वरी हाकड़े वारे पासे ॾांहुं सीर करे वहंदो। पोइ ठट्टे वारे पासे जिते समन जी हुकूमत आहे, पाणी न वञण सबबि बेह मच्छी ऐं लोढ़ न थींदा, जेकी खेनि वरी हाकड़े वारनि खां तोहफ़े में मिलंदा। दोस्तों, हीअ तारीख़ी ॼाण हुई जेका अवां सां शेयर कई। वीडियो पसंदि आई हुजे त शेयर ज़रूर कजो।